अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु जो टॉपिक असांजो आहे त सिज ऐं चंड ग्रहण जी हक़ीक़त छा आहे। पाछा शेडोज़ के नीम शफ़ाफ़ जिस्म तरफ़ां पैदा कयल रोशनी खे रोकण जे नतीजे में तारीक़ इलाइक़ा आहिनि। उहे उन वक़्तु पैदा थियनि था जॾहिं को माण्हू कंहिं हलंदड़ फिल्म जे प्रोजेक्टर मां निकिरंदड़ रोशनी ते पंहिंजो हथु रखे थो या सिज जी उस में बीहे थो ऐं कंहिं ग्रहण में चंड धरती ऐं सिज जे विच में ॾिसे थो। पाछा हमेशह इंसान में दिलचस्पी पैदा कनि था। ग्रहण बि कंहिं पाछे जी या रोशनी जे रस्ते में कंहिं जिस्म जी मौजूदगी जे करे पैदा थिए थी। चंड ग्रहण में सिज तरफ़ां चंड ते पवंदड़ रोशनी खे धरती रोके थी। सिज ग्रहण में चंड सिज जी रोशनी खे धरतीअ ताईं पहुचण खां रोके थो। उन जो मतिलबु उहो थियो त धरती ते पवंदड़ चंड जे पाछे खे असां सिज ग्रहण सॾूं था। चंड ग्रहण छा आहे? चंड ग्रहण जंहिंखे लुनार इक्लिप्स बि चयो वेंदो आहे, उन वक़्तु थिए थो जॾहिं धरती सिधो संहुं सिज ऐं चंड जे विच में अची वेंदी आहे। धरती चंड ते पवंदड़ सिज जी रोशनी खे रोके करे मुकमल ऊंदाह खे पैदा करे थी। धरती ते मौजूदु कंहिं मुशाहिदो कंदड़ जी लिहाज़ खां चंड ते हिकु पाछो ज़ाहिर थिए थो, जंहिंजे करे उहो तारीक़ थी वेंदो आहे। जीअं ई धरती ऐं चंड ऐं सिज जे विच मां परे थी वेंदी आहे त चंड आहिस्ते आहिस्ते रोशन थींदो वेंदो आहे, एसी ताईं जो हिकु भेरो ॿीहर पूरो चंड नज़र अची वेंदो आहे। सिज ग्रहण छा आहे? सिज ग्रहण जंहिंखे सोलार इक्लिप्स बि चयो वेंदो आहे, उन वक़्तु थिए थो जॾहिं धरती ते चंड जो पाछो पवे थो। जीअं ई चंड धरती ऐं सिज जे विच में अची वेंदो आहे त धरती जो हिकु नंढड़ो हिसो जिते चंड सिज जी रोशनी खे रोके थो, उहो तारीक़ थी वेंदो आहे। कुझु मुशाहिदो कंदड़नि उहा दावा कई आहे त हुननि मुकमल सिज ग्रहण महिल ज़ोरा ग्रह में कुझु वधीक रोशन तारनि खे पिणु ॾिठो आहे और मुकमल तौर ते ऊंदाही न हूंदी आहे, छाकाणि त रोशनी सिज जे चौधारी मौजूदु दायरे जंहिंखे कोरोना सॾियो वेंदो आहे मां ईंदी आहे। उहा सिज जे चौधारी तमामु हल्के रंग जी लालाण आहे, जेका गैसनि जे आइननि में तब्दील थियल हालत जी सिज मां ख़ारिज थियण जे करे पैदा थींदी आहे। कसूफ़ जे वक़्त जे रस्ते में न ईंदड़ हिसनि में मौजूदु वायुमंडल मां रोशनी जी मोट जे करे बि वधीक रोशनी अची सघे थी। मुकमल सिज ग्रहण सरासरी तौर ते 2.5 मिंटनि ताईं रहंदो आहे। उहो वधि खां वधि 7 मिंटनि ताईं रही सघे थो। सिज ग्रहण खे ॾिसणु एतिरो ख़तरनाक छो हूंदो आहे? सिज जी रोशनी ऐं गर्मी खे ख़ारिज कंदड़ रोशन ढक जंहिंखे फोटोस्फेयर चयो वेंदो आहे, खे कुझु सेकंडनि ताईं सिधो संहुं ॾिसण जे करे अख जे पोएं हिसे जे पर्दी रेटिना खे हमेशह नुक़सानु रसी सघे थो, छाकाणि त फोटू स्पेयर मां तमामु तिखा ऐं नज़र न ईंदड़ अल्ट्रावायोलेट किरण ख़ारिज थियनि था। उहो नुक़सानु अख जे ॾिसण जी सलाहियत खे कमज़ोर या अंधोपन जो सबबु बणिजी सघे थो। रेटिना कंहिं बि क़िस्म जे दर्द खे महसूसु नथी करे सघे ऐं उनखे पहुचंदड़ नुक़सानु कलाकनि जे अंदरि ज़ाहिर न थियनि था, तंहिं करे कंहिं बि क़िस्म जे थींदड़ नुक़सान जी ख़बर न पवंदी आहे। आम हालतुनि में सिज एतिरो घणो रोशन हूंदो आहे जो उन जो सिधो संहुं ॾिसणु तमामु मुश्किल हूंदो आहे, तंहिं करे उनखे ॾिसण जो को रवाजु न हूंदो आहे जो अख खे को नुक़सानु पहुचे। मुकमल सिज ग्रहण में जीअं त सिज ढकियल हूंदो आहे, उहो आसानु आहे ऐं चिताए ॾिसण जो वक़्तु वधीक तजस्सुस थिए थो। बदकिस्मती सां ग्रहण महिल सिज खे ॾिसणु तमामु ख़तरनाक हूंदो आहे, खणी कसोफ़ जो वक़्तु पूरो ई छो न हुजे। सिज जी डिस्क खे उस जे चश्मे या कंहिं बसरी औज़ार दूरबीन जी मदद सां ॾिसणु तमामु ख़तरनाक आहे। उनखे ॾिसण जो बहितरीनु तरीक़ो उहो आहे त उनखे ख़ासि शमसी छाणियुनि, वेल्डिंग जे अमल में इस्तेमालु थींदड़ शीशनि या पिन होल कैमरा खे इस्तेमालु कयो वञे। जीअं त चंड हिकु महीने में चकर मुकमल कंदो आहे, पोइ कहिड़े सबब जे करे सिज ग्रहण हर महीने नथो थिए? चंड धरती जे चौधारी हिकु महीने में हिकु चकर मुकमल करे थो। जेकॾहिं चंड जो मिदार गोलाई वारो हुजे हा त पोइ उहो सिज जे चौधारी धरती जे मिदार ते साॻी सिधियाई में हुजे हा त पोइ हर महीने चंड ऐं सिज ग्रहण थियनि हा। पर जीअं त चंड जो मिदार धरती जे मिदार जे लिहाज़ खां झुकियल आहे, तंहिं करे सिज धरती चंड जी सिधियाई तमामु घटि आहे।
जेका कंहिं ग्रहण जे लाइ घुर्बल हूंदी आहे। चंड जी बेज़ुई मिदार जे करे उन जो धरतीअ खां मुफ़ासिलो बदिलबो रहंदो आहे। जॾहिं उहो घणो वेझो हूंदो आहे त कसोफ़ जो वक़्तु पैथ ऑफ टोटेलिटी वेकिरो हूंदो आहे, जंहिंजे करे ग्रहण घणे वक़्त ताईं रहंदो आहे। जॾहिं उहो धरती खां घणो परे हूंदो आहे त चंड पूरे सिज खे ढके न सघंदो आहे ऐं अहिड़ी रीति सालियानो गिरह नज़र ईंदो आहे। सालियाने गिरहण में चंड सिज जे हिकु सन्ही ॻोल्हाई खे ढके थो।